सूरत लैल आयत 18 19 20 21 अल्लज़ी युती मालहु यतज़क्का, वो शख्स भलो आहे जेको पंहिंजो माल ॾिए थो अल्लाह जी राह में तां त पाक थिए। 5000 मां 500 ॾेई छॾी, 1000 मां 10 ॾेई छॾी, 100 ॾेई छॾी, छा थींदो कुझु बि न। ऐं वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा, इन लाइ नथो ॾिए त को मूंखे भले भले करे। वाह जो सखिया भेणा मस्जिद में ॾिनई, फलाणे गरीब खे ॾिनई, फोटू कढे बाबा हे साईं हे चेयरमैन विरायो नलको बा फोटू कढ, गरीब खे पा बसरनि जो ॾिनई, अटे जो अधु किलो ॾिनई, फोटू कढ, हुनजी इज़त मजरू पियो करे। इन लाइ न ॾिनई अलाह बाबा मूंखे फोटू बि न खपनि, मूं तोखे ॾिना हिकिड़े हथ सॼे हथ सां ॾे, खॿे खे ख़बर न पवे। माल ॾिनई भले भले करण लाइ न, इल्लब्तिगा वजह रब्बिल आला, इन लाइ त मूंखां रब राज़ी थी पवे। मां पंहिंजे माल खे ॾियां थो, मुंहिंजो माल पाक थी पवे, मुंहिंजो रब राज़ी थी पवे। अलाह चए थो भला सौफ यरदा, इन शख्स खां रब राज़ी थींदो जेको फोटू जी चमक दमक लाइ नथो ॾे माल, भले भले लाइ नथो ॾे। ईअं न त हिन साईं खे ॾेई छॾियां, मूं जहिड़े मुले खे 5000 ॾियो, सदाईं चवंदो फिलाणो रहीस जिंदाबाद। कि ज़ाकिर ज़मान मुजेरी के लख ॾेई चई असां त जहिड़े जन्नती सर्टिफिकेट ॾींदासीं, वञी पियो करप्शन करे, रिश्वत करे, खून रेज़ी करे, असांखे 50,000 ॾेई असां जन्नत जो सर्टिफिकेट ठाहे वेठा आहियूं बस। न ॾिनई अल्लाह जी रज़ा लाइ, कंहिंखे ख़बर ई न पवे। इन शख्स खां अल्लाह राज़ी थी।